के न के छोरी जो नंबर रखियो वेठा क्या फजीलत क्या तानी फकीरिया क्या तानी दीनदारी उघाड़ा फिल्म मोबाइल में रखा है उए ॾिसनि था पंहिंजो अखियूं पली पंहिंजी नज़र पली पंहिंजा कन पली दिल कर गलीज़ मुंहिंजा दोस्तो ज़हन गलीज़ न निमाज़ में करार न रोज़े जो करार न अल्लाह जे क़ुरान जे तिलावत में चस थी अचे न अल्लाह जे ज़िक्र वारो लुत्फ़ ऐं सुरूर थो मिले न निमाज़ जे अंदर मेराजुल मोमिनीन वारी कैफ़ियत थी मिले छो त ज़हन परागंदा थी विया दिलियूं पलीत बणिजी वियूं दिलुनि जे अंदर ग़ैर जी मोहब्बत अची वई हिकु मोमिन जेको आशिक़े रसूल हुजण खपे हा जेको सारी कायनात जे हर नाते रिश्ते खां मदीने वारे मीर सां वधीक मोहब्बत रखण जो हक़दार हुयो अॼु उन जे दिल में हज़ार ग़ैर जी मोहब्बतूं आहिनि ॻोल्हण सां बि ख़ुदा जे रसूल जी मोहब्बत घर में नथी मिले दिलियूं झंग थी वियूं जे झंग जे अंदर जानवर बेले जे अंदर जानवर फाड़ींदड़ अची थो थाड़े रहंदा आहिनि दिल हर दिल झंग वांगुरु बणिजी वई उन में कई थाड़े दिलुनि में अंदर वेठा आहिनि कई जानवर फाड़ींदड़ दिलुनि में वेठा आहिनि ऐं दिलुनि मां इश्क़ रसूल मोकिलाए वियो दिलुनि मां मोहब्बत मुस्तफ़ा मोकिलाए वई दिलुनि मां अल्लाह जी मारिफत निकिरी वई अल्लाह जी मोहब्बत दिलुनि मां मोकिलाए वई कलमे जो लुत्फ़ ऐं सुरूर दिलुनि खां मोकिलाए वियो जेॾी महिल मोमिन मानो निमाज़ पढ़ी अल्लाहु अकबर चवे तो अल्लाह जे हुज़ूर में हाज़िर थी वञे काॾे वियो आहे निमाज़ असांजी काॾे विया उहे असांजा इबादतूं काॾे विया उहे असांजा फ़राइज़ जी अदायगी मुस्लमान अॼु हालत इहा थी आहे जो वॾियूं वॾियूं मस्जिदूं वैरान थियूं नज़र अचनि होटलूं आबाद आहिनि बेहयाई जा अॾा आबाद आहिनि पर मस्जिदुनि में दीनी दरसगाहुनि में अल्लाह जे ज़िक्र वारियुनि जॻहियुनि में कलील माण्हू नज़र था अचनि आहे या ग़लति हुजेव ऐं उन जो नतीजो कहिड़ो निकितो आहे ऐं उहो नतीजो निकिरणो हुयो उहो नतीजो निकिरणो हुयो जेको निकितो आहे जंहिंजी निशानदही अॼु खां 1500 साल अॻु में सुहिणे हदीब फरमायो मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं अहिड़ा हालात पैदा थींदा त उन जो नतीजो छा निकिरंदो जेको नतीजो अॼु असां ॾिसी रहिया आहियूं मां पंहिंजे तरफ़ां न अचो त तव्हांखे मदीने वारे साईं जूं ॿ हदीसूं ॿुधायां जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल इमाम मालिक मुझे मोता में हदीस आ गया हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास को रिवायत करे मा ज़हरल गुलूल फी कौमिन इल्ला उल्की फी कुलूबिहिम रिहब जे कौम जे अंदर खोट पैदा थींदी जे कौम जे अंदर चोरी चोरी जबर पैदा थींदो साईं फरमाइता इन कौम जे मथा दुश्मन कौमूं गालिब थी वेंदियूं जरा कुल हिन कौम पंहिंजे दीन खे छॾियो आहे खोट करणु शुरू कई आहे अॼु काफ़िर ईसाई यहूदी अमेरिका जहिड़ा नापाक चमचा अॼु असांजे पाक धरती ते ड्रोन हमला थी रहिया आहिनि घर वेठे शहीद कयो थो वञे पियो कुर्दा खबर में ॾिसो पढ़ो अमेरिका जो हिते असां वटि वञे छा जो असांजे घरनि में अचे मिसाइल हमला करे बेगुनाह बचड़ा यतीम मासूम ॿार बेगुनाह मारिया था वञनि पिया ही कहिड़ी मुंहिंजा दोस्तो दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जंग असांजे विच में थी वई आहे मदीने वाले साईं फरमायो इहा बदअमली जी शामत हूंदी जो दुश्मन क़ौमूं उन्हनि जे मथां गालिब थी वेंदियूं नबी जी हदीस सची आहे साईं फरमाईंदा वला फशदना फी कौमिन कद इल्ला कसर फीहिम
जे अंदर ज़िना घणी थींदी उन क़ौम जे अंदर मौत मारो घणो पवंदो जॾहिं ज़िना वधी वेंदी उन क़ौम जे अंदर किस्मे किस्मे जूं बीमारियूं पवंदियूं ऐं किस्मे किस्मे तरह तरह सां उन्हनि में मौत वारिद थींदो ऐं मौत घणो थींदो अॼु इहो मंज़र ॾिसण में अचे थो न कुझु हाँ कराची में वो ॾींहुं वांदो न आहे जो 5 10 15 ॾींहं माण्हू था मारनि हादसा ट्रेन जो हादसो गाड़ी जो हादसो बस जो हादसो वेन जो हादसो वो कंहिंमें 10 माण्हू कंहिंमें 15 माण्हू कंहिंमें 25 माण्हू बमनि जा धमाका मुंहिंजा दोस्तो मस्जिद जे अंदर इमाम बारगाहुनि जे अंदर इबादत जे जाइ जे अंदर माण्हुनि खे बम हणी मारियो थो वञे पियो हिकिड़े बम में 10 माण्हू 15 माण्हू 20 माण्हू असां त इहो ॾिठो त 200 जनाज़ा रखे सर्द रातनि जे अंदर 3-4 ॾींहंनि ताईं को धरणा हणी माण्हू वेठा जनाज़नि जा अंबार लॻा पिया हुया साईं फरमाइनि था त जॾहिं ज़िना घणी थींदी त मां उन क़ौम जे अंदर मौत मारो घणो पवंदो इहो मंज़र नज़र अचे थो या नथो नज़र अचे साईं फरमाइनि था भला नक़स क़ौमुल मिक्याल वल मीज़ान इल्ला क़ुतिया अन्हुमुर रिज़्क़ जे क़ौम जे अंदर मापी तौर ते खोट कंदा उन क़ौम जे अंदर अल्लाह ताला उन जे रिज़्क़ में कमी वाक़िअ कंदो रिज़्क़ जी बरकत खजी वेंदी पूरी न पवंदी ॿुधंदा वञो मुंहिंजे सुहिणे नबी ख़ैफ़दान नबी जी ख़बर 1500 साल अॻु में जेको नक्शो चिटियल आहे उहो अॼु हींअर साईं फरमाइनि था भला हक़म क़ौमुन बिग़ैरिल हक़ इल्ला फशा फ़ीहिमुद दम जे क़ौम वारा अल्लाह जे कानून खे छॾे पंहिंजे मनमानी मुताबिक़ फ़ैसिला कंदा हुकूमती कारवार हुजे या अदालती फ़ैसिला हुजनि क़ुरान ऐं हदीस खे छॾे पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ कंदा साईं फरमाइनि था इन्हनि में रतो घणो हारियो थींदो खून जी होली ते वेंदी अॻिते साईं फरमाइनि था वला ख़तर क़ौम बिल अहद इल्ला सल्लल्लाहु अलैहिमुल अदू जेके माण्हू वाइदनि जी वफ़ाई न कंदा पंहिंजा वाइदा तोड़े छॾींदा त इन्हनि जे मथां दुश्मन ग़ालिब थी वेंदा ॿी हदीस इमाम बहरी शोबल ईमान में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर का रिवायत है साईं फरमाइनि था मा ज़हरतिल फ़ाहिशतु फ़ी क़ौमिन क़त युअमल बिहा फ़ीहिम अलानियतन इल्ला ज़हर फ़ीहिम ताऊन वल औजाउ अल्लती लम तकुन फ़ी अस्लाबिहिम ग़रीबन फरमायो त जंहिं क़ौम में फहाशी बेहयाई आम थींदी जो बेहयाई युअमल बिहा फ़ीहिम अलानिया खुल्लम खुल्ला बेहयाई इख़बार कागज़ ते सुबुह जो अचे उन में उघाड़ा मां जा गुल टपे उन ते के आवाज़ उथारण जी ज़रूरत कोन थी थिए त ही छा थो पियो थिए इस्लामी मुल्क पाकिस्तान असांजो वाहिद दुनिया जो मुल्क आहे जेको इस्लामी नज़रिये ते ठहियो आहे नज़रियाती मुल्क आहे हिन जो बुनियाद इस्लाम जो नज़रियो आहे ऐं पाकिस्तान ठहियो ई ला इलाहा इल्लल्लाह ऐं इस्लामी नज़रिये ते पाकिस्तान मार्ज़ वजूद में आयो आहे ऐं उन पाकिस्तान जो जियो वारो ॾींहुं चालू हलायो तव्हां ॾिसो टीवी जा चैनल हिंदुस्तान जा चैनल छॾियो काफ़रनि जा चैनल छॾियो पर जेके पाकिस्तान जा इस्लामी मुल्क जा चैनल आहिनि उन्हनि में छा फहाशी थी हलाई वञे साईं फरमाइनि था जॾहिं फहाशी आम जाम थींदी खुले आम थींदी उन खे को रोक टोक करण वारो कोन हूंदो उन वक़्त में छा थींदो इल्ला ज़हर फ़ीहिम ताऊन उन में वबाई बीमारियूं निकिरंदियूं ऐं साईं फरमाइनि था त वल औजाउ अल्लती लम तकुन फ़ी अस्लाफ़िहिम उन क़ौम में अहिड़ियूं बीमारियूं पैदा थींदियूं जेके उन्हनि जे अॻु ॿुधियूं ॾिठियूं बि कोन
एडी सच बुधायो ये जेका हेपाटाइटिस हाने निकली आ बी वरी सी या अग में तो थी या हेपाटाइटिस जेका हियर आम जाम थी वई आ मुजा दोस्तों कैंसर आम जाम थी वई आ मुजा दोस्तों यूरिया आम थी वई आ दिल जो बीमारियों आम थी हन गरीब मिस्किन है वडेरन के दिल जो बीमारियों थी हाने गरीब गुरबो दिल जे बीमारियों में मुब्तला है साईं फरमाता जेके अजन वडन उनन जे पुथियों न हुंदियूं एड़ी बीमारियों में कौम में पहुंदियूं जे कौम में फहाशी आम थी अब होश ना बुधो था मुझी गाल समझ में अचे जी अॻिते ॿुधो साईं फरमाइनि था वमा मना कौम सखा इल्ला मुनिउल कत्र मिन समाए वलोल बहाइम हम तरू साईं फरमाइनि था जे कौम वारा सकात जो बंद कंदा उन कौम ते मींहुं वसण बंद थी जे मींहुं जूं कणियूं रब करे वसाईंदो त जानवरनि जे करे ऐं पखियुनि पखिड़नि जे करे या वण ॿूटनि जे करे रब मींहं जा थोड़ा नाज़िल कंदो बाक़ी उन कौम वारा हक़दार हूंदा जे कौम वारा ज़कात अदा नथा कनि उन कौम वारा अल्लाह जे रहमत जे मींहं खां महरूम रहिजी वेंदा वरी जे ईंदो त अहिड़ो जो मुल्क ॿोड़े छॾींदो ये पोयां में अॻे ॿोॾूं ॿुधाई नालो असांजे सिंधियुनि रखियो मोहा ॿोॾ नालो रखियो मोहा वॾी ॿोॾ आई हेतिरा घर लुड़ी विया मुल्क ताला तबाह थी विया पर अञा अख न पटी त हेॾो अलाह जो गज़ब ऐं कहर आयो आहे हेॾो दरबदर माण्हू थी विया मुंहिंजा दोस्त घरनि खां बेघर थी विया कंहिं में ॾिसो न असांजे इख़्लाक़ी पस्ती जो आलम इहो आहे जो घर टही विया पर्देदार बेपर्द थी कैंपुनि में वेठा आहिनि उते कैंपुनि में छा था कनि जो नशे वारी खाधो जो नशे वारी शइ खणी हुनखे विराई ॾियनि मर्द निंड पइजी वञनि हुनजे औरतुनि सां पिया हिकिड़ो माण्हू दरगाह ते आयो चईसि मूं पंहिंजी सखीअ माउ सां ज़िना कई आहे मूंखे थोरा टाइम करायो पढ़ायो मुंहिंजी माउ सां तुझी मासी हुजे पीर जी ज़ाल जेका मासी हूंदी आहे उहा माए यानी पीर जे तरफ़ां माउ हूंदी आहे जी न सही मासी वासी न चे मां मां ॼाओ आहियां उन सां मूंखे हैरानी कई इन खां वधीक ॿी इख़लाक़ जी ज़िल्लत ऐं रुसवाई असांजी छा थी सघे थी न्याणी पंहिंजे पीउ मथां बदौर थींदड़े हिन दौर जे अंदर साईं फरमाइनि था त जॾहिं कौम वारा ज़िना आम कंदा त उन में तरह तरह जूं बीमारियूं पवंदियूं वबाऊं पवंदियूं अहिड़ियूं बीमारियूं जेके अखियुनि पुछियूं न हूंदियूं उहे बीमारियूं में पइजी वेंदियूं साईं फरमाइनि था त जॾहिं वमा अतलू किताब अल्लाह व सुन्नत रसूलिही इल्ला जअल अल्लाहु बअसहुम बैनहुम जॾहिं माण्हू अल्लाह जे किताब ऐं रसूल जी सुन्नत खे छॾे ॾींदा अल्लाह जे किताब खे ऐं सुहिणे नबी जे सुन्नत खे छॾे ॾींदा उन्हनि जा पाण में झेड़ा पइजी वेंदा ध्यान ॾियो सुहिणे नबी जा लफ़्ज़ ॾाढा क़ाबिले फ़हम आहिनि साईं फरमाइनि था त जे क़ौम वारा क़ुरान ऐं हदीस ते अमल करणु छॾे ॾींदा पंहिंजे नबी जो फरमान छॾे ॾींदा पंहिंजे रब जे कलाम ते पुठी पोइ उछलाए छॾींदा उन ते अमल न कंदा पोइ इन्हनि में छा थींदो हिक ॿिए में छेड़ा पइजी क़ुरान ते अमल छॾण जे करे नबी जे सुन्नत ते अमल छॾण जे करे अॼु आहे घर घर में छेड़ो लॻो पियो भाउ भाउ सां नथो ठहे पीउ पुट सां नथो ठहे माउ धीउ सां नथी ठहे घर घर में छेड़ो पइजी वियो आहे ॿुधायो इहो मंज़र आहे अचे थो या नथो अचे हाणे असांजी हिक तरफ़ इख़लाक़ जी पस्ती दीन खां दूरी चङाई खां बेज़ारी मुंहिंजा दोस्तो उन खां पोइ असांजे अंदरि जेके मजबूरियूं महरूमियूं ऐं असांजे अंदरि जेके बेहयाइयूं पखिड़िजी वियूं मुंहिंजा दोस्तो ज़मीननि खे संग लॻी विया गुनाह आम थी विया मुंहिंजा दोस्तो औरतुनि खे कारी जे काग सां सुठो थो वञे बिजली जी चोरी जे माण्हू गुनाह नथा
रिश्वत नहीं माण्हू कूड़ा सर्टिफिकेट ठहराइनि था सुहारी वॼण वारा कूड़ा सर्टिफिकेट ठहराइनि मौलवी साहब अरबी टीचर जी रोज़ दो वठे तो कूड़ी सनद कूड़ो सर्टिफिकेट रिश्वत में वठी उन्हें ते उस्ताद बणजी विया हाणे इहो कहिड़ो बचन खे पढ़ाईंदो छा थी लॻे रहंदो अब ॻाल्हि सम्झो था या न अॼु मुंहिंजा दोस्तो माण्हुनि जो रत पाणी वांगुरु हायो थो वञे पियो ऐं माण्हू दीन खां परते थी विया अल्लाह जो ख़ौफ़ दिलनि मां निकिरी वियो इन वक़्त में मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे ज़ात ते मोटण जो हक़ आहे रुजू थियण जो हक़ आहे अॼु माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया पंहिंजो पाण खे मारण ते मजबूर थी विया बुख वधी वई अफलास वधी वियो बेरोज़गारी वधी वई इहे सभु जेके आफ़तूं ऐं शामतूं असां ते आयूं आहिनि इन्हनि जो सबबु इहो आहे असांजी बदअमली ऐं बदकिरदारी मञो था या बराबर असां में इखलाक़ी पस्ती आई आहे बराबर असां दीन को परे थी विया आहियूं ऐं बराबर इहे सज़ाऊं नज़र अचनि थियूं भला इन जो को तदारो